मां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 18 अप्रैल 2026 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो महिमान आहे मोहतरम जनाब अब्दुल जब्बार संदीलो साहब। पाण आहिनि एलिमेंट्री स्कूल टीचर। साईं जन 2024 में टीचर्स लाइसेंस टेस्ट पास कई हुई। उन हवाले सां अॼु साईं जन खां कुझु इंफॉर्मेटिव ॻाल्हियूं टीचर्स लाइसेंस टेस्ट जे हवाले सां उहो सिखी वठंदासीं ऐं सम्झी वठंदासीं। हलूं था पंहिंजे सवाल ऐं जवाब जे सिलसिले ॾांहुं। तव्हां टीचर्स लाइसेंस टेस्ट कॾहिं पास कई ऐं तव्हांजी जॉइनिंग कॾहिं थी? पहिरियां त इहो ॿुधाईंदो हलां त मां स्कूल एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध में JEST 2018 में टेस्ट क्वालिफाई कई हुई सखर IB जे थ्रू। ऐं उन टेस्ट पास करण खां पोइ 2020 में असांजी जेका जॉइनिंग थी JEST तौर ते। 2020 खां पोइ इहो मां JEST तौर पंहिंजो ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो रहियुसि। 2023 जी पॉलिसी जे मुताबिक़ जेका स्कूल एजुकेशन डिपार्टमेंट मुतारिफ़ कराई टीचर लाइसेंस पॉलिसी ऐं उनजी जेका एडवर्टाइजमेंट आहे उहा दिसंबर 2023 में सखर IBA जे थ्रू थर्ड पार्टी टेस्टिंग सर्विस STS जेका आहे उन जे थ्रू रिलीज़ थी ऐं उन्हनि जे पोर्टल ते जेका आहे उनजी फॉर्म जेको असां सबमिट कयोसीं जनवरी 2024 में इहा टेस्ट थी। अच्छा सर, सरकार सभ खां पहिरियों 2023 में टीचर्स लाइसेंस टेस्ट छो मुतारिफ़ कराई? जेतिरे क़दुरु मूंखे नॉलेज आहे त टीचिंग लाइसेंस जो जेको मक़सदु आहे उहो आहे त उस्ताद जी जेका क़ाबिलियत आहे उनखे चकास करे सघे, तालीम जे मयार खे अञा वधीक बहितर बणाए सघिजे, उस्ताद जे पेशे खे प्रोफेशनल बणाए सघिजे, सिस्टम में मेरिट ऐं अकाउंटेबिलिटी खे राइज करे सघिजे। छाकाणि त जेका जदीद तहक़ीक़ हले पई या रिसर्च थी आहे उन जे मुताबिक़ तालीम जो जेको मयार आहे न उहो सिधो सो वास्तो रखे थो उस्ताद जे मयार सां। जेसि ताईं उस्ताद जो मयार बहितर न हूंदो तेसि ताईं तालीम जो मयार बहितर न थी सघंदो। इन जे करे उस्ताद जे मयार खे अञा वधीक मथे करण जे लाइ उन जे मयार खे वधाइण जे लाइ हिन टीचर लाइसेंस पॉलिसी खे इंट्रोड्यूस कयो। सर, उहा पहिरीं जेका एडवर्टाइज़मेंट हुई उहा गवर्नमेंट कहिड़े महीने में कई हुई ऐं हींअर 2026 में कहिड़े महीने में एडवर्टाइज़मेंट कराईंदी? सर, दिसंबर 2023 में सखर IBA जे ज़रिए थर्ड पार्टी टेस्टिंग सर्विस जेका STS जे प्लेटफॉर्म तां उनजी एडवर्टाइजमेंट जारी थी हुई जेका टेस्ट जनवरी में मुनक़िद थी हुई ऐं हाणे सेप्टेंबर महीने में जेको सेकंड फेज़ आहे उहो जेका सो ॾिनो वेंदो ऐं उनजी टेस्ट मुनक़िद थींदी। उहा सेकेंडरी लेवल जी हूंदी। जेका असांजी टेस्ट हुई जंहिंमें आउं पास थियोसि उहा एलिमेंट्री लेवल जी टेस्ट हुई। अच्छा सर, हिकिड़ो सवाल तव्हां खां त टीचर्स लाइसेंस टेस्ट या केतिरा क़िस्म आहिनि? जी सर, 2023 जे लाइसेंस पॉलिसी डॉक्यूमेंट खे जॾहिं असां स्टडी कयूं था उन में 3 क़िस्मनि जी कैटेगरीज़ मुतारिफ़ थियल आहिनि। उन में पहिरें नंबर ते आहे प्राइमरी लेवल जी कैटेगरी, उन खां पोइ एलिमेंट्री लेवल जी कैटेगरी ऐं उन खां पोइ सेकेंडरी लेवल। हाणे जेका प्राइमरी लेवल जी कैटेगरी आहे उन में जेके प्राइमरी स्कूल टीचर्स आहिनि 1 खां 5 क्लास ताईं पढ़ाइण जे लाइ एलिजिबल हूंदा। एलिमेंट्री लेवल जी कैटेगरी में 1 खां 8 क्लास ताईं पढ़ाइण जे लाइ एलिजिबल हूंदा ऐं सेकेंडरी लेवल जी जेका कैटेगरी आहे उन में 6 क्लास खां 12 क्लास ताईं उस्ताद पढ़ाइण जे लेवल में हूंदा। हिन टेस्ट जे लाइ जेको कैंडिडेट आहे हुन जे लाइ कहिड़ी क्वालिफिकेशन हुजणु निहायत ज़रूरी आहे? हिन टीचिंग लाइसेंस टेस्ट में अपीयर थियण जे लाइ उम्मीदवार वटि मास्टर्स डिग्री एजुकेशन। हाणे त मुख़्तलिफ़ डिग्रियूं हिननि में चेंजिंग अची वई आहे। हायर एजुकेशन कमीशन जे रोड मैप तहत 1.5 BEd बि असां वटि आहे, 2.5 BEd बि असां वटि आहे हले पई, 4 years BEd ऑनर्स डिग्री बि हले पई ऐं पुराणे पैटर्न मुताबिक़ जेका 1 साल जी BEd ऐं 1 साल वारी MAd आहे असां वटि उहा बि राइज आहे। केतिरनि उस्तादनि वटि उहा डिग्री बि आहे। उन में जेका एलिजिबिलिटी आहे जेकॾहिं 1.5 BEd आहे त उन सां गॾु मास्टर्स हुजणु खपे 16 years एजुकेशन। 2.5 जेका डिग्री आहे BEd जी उन सां गॾु तव्हांजी ग्रेजुएशन हुजणु खपे ऐं जेकॾहिं 1 साल वारी BEd आहे
त मास्टर्स हूंदी कंहिं बि 16 इयर्स फील्ड में ऐं प्लस में एमएड हुन सां हूंदी ऐं जेकॾहिं बीएड 4 इयर्स प्रोग्राम आहे बीएस 4 ईयर वारो जेको एजुकेशन में आहे सही या मास्टर्स ऑफ एजुकेशन आहे हुनजी त इहे एलिजिबल आहिनि। हिन टेस्ट जे लाइ कैंडिडेट फॉर्म कीअं फिल करे ऐं उनखे सबमिट करण जो तरीक़ेकार उहो छा आहे? थर्ड पार्टी टेस्टिंग सर्विस जीअं सखर आई आहे असांजी STS उन्हनि जे कैंडिडेट पोर्टल ते अखबारुनि जे ज़रिए इंटरनेट जे ज़रिए सोशल मीडिया जे ज़रिए इवन असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जी वेबसाइट ते स्टेडा जी वेबसाइट ते उते इहे सभु शयूं वायरल थी वेंदियूं। पोइ तव्हां जेका थर्ड पार्टी टेस्टिंग सर्विस आहे बिलफर्ज़ जेकॾहिं वरी सखर IBA सां ई टेस्ट कंडक्ट थी थिए त तव्हांजो उन्हनि वटि ऑलरेडी अकाउंट रजिस्टर थियल आहे ऐं तव्हां अप्लाई कंदड़ आहियो। जेकॾहिं तव्हां फर्स्ट टाइम था अप्लाई करणु वञो त पोइ तव्हांखे पहिरीं दफ़े रजिस्ट्रेशन करणी पवंदी जंहिं तव्हां थर्ड पार्टी टेस्टिंग सर्विस ज़रिए तव्हां टेस्ट ॾियणु वेंदव उन्हनि जे पोर्टल ते तव्हां पंहिंजो अकाउंट सेट कंदव उन खां पोइ उते फॉर्म खोलींदव उन फॉर्म में जेके बि रिक्वायरमेंट्स हूंदियूं उहे तव्हां फिल करे ऐं सबमिट कंदव। जेके डिग्रियूं हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे उनजा पिक्स जेके आहिनि उनजा फोटोज़ अपलोड करणा पवंदा जेके जेके उते रिक्वायर्ड हूंदियूं ऐं उन खां पोइ तव्हां उहो फॉर्म सबमिट कंदव। सबमिट करण खां बाद में तव्हांजो चालान जेको आहे उहो जनरेट थी वेंदो। चालान खे पे करण जे लाइ तव्हांजी का बैंक हूंदी आहे या तव्हांजो इजी पैसा अकाउंट आहे मोबाइल मोबी कैश वग़ैरह तव्हां पंहिंजो चालान पे करे सघो। फॉर्म सबमिट थियण खां पोइ हाणे टेस्ट थियणी आहे उनजी जेकी अनाउंसमेंट आहे या इतलाह आहे उहो कैंडिडेट ताईं कीअं पहुचंदो आहे? सर मैसेज ज़रिए मोबाइल मैसेज ज़रिए उतां लेटर्स निकिरंदा टाइम टेबल शो थींदी हुनजी जेको बि हूंदो एग्ज़ाम सेंटर्स किथे किथे मुनक़िद थींदा आहिनि इहा असां वटि आमतौर ते हाणे बि इहो हलंदड़ आहे त इहा 2-3 ॾींहं अॻु में उहा शइ वायरल थी वेंदी आहे सोशल मीडिया ज़रिए ऐं तव्हांजे कैंडिडेट खे मैसेज ज़रिए हुन मोबाइल नंबर हुन में ड्रॉप थियणो आहे फॉर्म हुन ज़रिए तव्हांखे मैसेज मिली वेंदो आहे तव्हांजी लेटर जनरेट थी वियो आहे तव्हां पंहिंजो प्रिंट आउट कयो जेका तव्हांजी एडमिट स्लिप हूंदी आहे ऐं उन में सॼी शइ तव्हांजी पासे लिखियल हूंदी आहे। ठीकु त छा हिन टेस्ट जे लाइ सरकारी ब्याज ते को सैंपल पेपर या को सिलेबस मुतारफ़ थियल आहे? जी सर बिल्कुलु एलिमेंट्री लेवल जी टेस्ट थी हुई उन में जीअं एडवर्टाइज़मेंट आई हुई त उन सां गॾु हिकिड़ो सैंपल पेपर बि जारी थियो हो ऐं सिलेबस बि लिस्ट जेका आहे टॉपिक्स जी उहा बि वायरल थियल आहे। हाणे बि तव्हांजी उहा एजुकेशन डिपार्टमेंट जी वेबसाइट ते या स्टेडा वारनि जी वेबसाइट ते इवन सखर IBA जेका STS जी टेस्टिंग सर्विस वारनि जी वेबसाइट ते इहे सभु शयूं मौजूदु आहिनि हाणे बि तव्हां उतां गाइडेंस वठी सघो था। सर के सोर्सिस आहिनि हिन टेस्ट जी तयारी जे लाइ ऐं उहे कहिड़ा आहिनि? सोर्सिस इहे आहिनि त तव्हांजी एक्सपीरियंस पहिरीं त तव्हांजो जेको एजुकेशनल एक्सपीरियंस ज़ाहिर आहे तव्हां रेगुलरली डिग्रियूं कयूं आहिनि तव्हां क्लासिस अटेंड कया हूंदा ऐं उते जेके प्रोफेसर्स असांजा उस्ताद साहिबान लेक्चरर्स जिन लेक्चर्स असांखे डिलीवर कया हूंदा पहिरीं त तव्हांजो उहो एक्सपीरियंस छो त तव्हांखे उहा नॉलेज मिलियल आहे ऑलरेडी। उन खां पोइ सर तव्हां जॾहिं ॾिसो न हिन पॉलिसी मुताबिक़ त घटि में घटि जेको उस्ताद अप्लाई करे थो हिन लाइसेंस पॉलिसी जे लाइ टीचर लाइसेंस लाइ उन वटि 3 सालनि जो तजुर्बो हुजणु खपे। पोइ उहो जेकॾहिं प्री सर्विस कैटेगरी में आहे त 3 साल प्राइवेट स्कूल में हुनजो थियल हुजे इन सर्विस कैटेगरी में थो अचे त उनजो गवर्नमेंट सेक्टर में घटि में घटि 3 साल तजुर्बो हूंदो त हाणे इहो 3 साल तजुर्बो मां सम्झां थो त एतिरो को घटि कोन्हे को 3 सालनि में इंसान जेको उस्ताद आहे उहो पंहिंजो पाण त तजुर्बो हासिल करे थो इवन कंहिं ॿिए पंहिंजे दोस्त कंहिं गॾु वेहंदड़ कंहिं कोलीग जेको उस्ताद आहे उनजे बि पढ़ाइण वारे वे मां उनजे बि क्लास एक्टिविटीज़ मां बि घणो कुझु गेन करे वेंदो आहे ऐं स्कूल में जेके ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि उस्ताद जेके हिक ॿिए सां शेयर कंदा रहंदा आहिनि ॿारनि जा मसइला मसाइल हूंदा आहिनि स्टडी जा सिलेबस जा बुक्स जा उहे सभु जो सभु एक्सपीरियंस तव्हां वटि इहो हिकिड़ो मां सम्झां थो वाइड ज़रियो थी सघे थो तव्हांजो डेली बेसिस ते। उन खां पोइ तव्हां वटि हाणे मुख़्तलिफ़ क़िस्म जा यूट्यूब चैनल्स बि आहिनि। यूट्यूब चैनलनि ते खोड़ सातरा एजुकेशनिस्ट आहिनि उहे पंहिंजा लेक्चर्स जेको आहे रिकॉर्ड करे माण्हुनि जी रहनुमाई जे लाइ उस्तादनि जी रहनुमाई जे लाइ जेको आहे सो शेयर कनि था फेसबुक ते सोशल मीडिया ते ऐं तव्हांजी जेको आहे सो सेमिनार्स मुनक़िद कनि था ट्यूशन सेंटर्स जेके आहिनि उन्हनि ते जेको आहे सो इहा शइ हाणे आम थींदी थी वञे। तव्हां बुक्स पढ़ो जेकॾहिं तव्हांखे सम्झ में नथो अचे बुक मां त तव्हां कंहिं एक्सपर्ट खां बि ओपिनियन वठी सघो था। तव्हांजे सोसाइटी में तव्हांजे स्कूलनि में तव्हांजे इदारनि में खोड़ सातरा
उस्ताद आहिनि जेके तमामु सुठी अहलियत रखनि था, क़ाबिलियत रखनि था, उनखे पेडागॉजिकल स्किल्स जा तमामु सुठा तजुर्बा थियल आहिनि, तव्हां उन्हनि मां गेन करे सघो था। इहे नॉलेज इहे स्ट्रांग सोर्सिस में आहिनि जेके तव्हां पेडागॉजिकल स्किल्स हासिल कंदा आहियो। कैंडिडेट टेस्ट में अपियर थियो, उन टेस्ट ॾिनी, पास थियण जो जेको मयार आहे, उहो तरीक़ाकार आहे, उहो छा आहे? हिकु त तव्हांजी जेका टेस्ट हूंदी उहा ॿिनि हिसनि ते मुश्तमिल हूंदी। हिकिड़ो पेपर जो जेको हिसो आहे उहो तव्हांजो MCQs मल्टीपल चॉइस क्वेश्चन ते मुश्तमिल हूंदो। मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स जेके आहिनि उहे टोटल 40 हूंदा ऐं 5 सब्जेक्ट्स ते मुश्तमिल हूंदा। हर हिकु सब्जेक्ट मां 8 सवाल, जंहिंमें तव्हांजो इंग्लिश आहे, मदर टंग आहे, सिंधी या उर्दू ऑप्शनल आहे, जेको बि तव्हां खणो, सोशल स्टडी आहे, साइंस आहे ऐं मैथमेटिक्स आहे। इन्हनि 5 सब्जेक्टनि मां 8 सवाल तव्हांजा MCQs हूंदा। उन्हनि जो जेको 40% जेको मार्क्स पेपर जो जेके आहिनि उहे MCQs ते ॾींदा आहिनि ऐं उन जो 50% MCQs जो 50% यानी 20 मार्कूं इन हाउ तव्हांखे इहो पोर्शन पास करण जे लाइ हासिल करणी। उन खां पोइ जेको ॿियो जेको आहे सो जो पोर्शन आहे यानी ॿियो सेक्शन आहे उहो आहे CRQs ऐं ERQs। CRQs चवंदा आहियूं असां कंस्ट्रक्टेड रिस्पॉन्स क्वेश्चन, यानी नंढनि मार्कुनि वारा सवाल जा नंढड़ा सवाल जेके हूंदा आहिनि। ऐं उन खां पोइ ERQs आहे एक्सटेंडेड रिस्पॉन्स क्वेश्चन्स, जेके लार्ज आंसर वारा, जेके जिन जवाबनि वारा सवाल हूंदा आहिनि, वॾा जवाब जंहिंमें लिखजनि उहे बि सवाल हूंदा। ऐं हर हिकु सवाल जे आॾो उते मार्क्स लिखियल हूंदी त तव्हांजी हेतिरी मार्कूं हिन सवाल ते तव्हांखे मिलंदी। उन पेपर में जेको तव्हांजो थ्योरी पेपर आहे या डिस्क्रिप्टिव पेपर आहे, उन पोर्शन में तव्हांजे सवाल जेको आहे न उन पेपर में लिखियल हूंदो। सवाल नंबर 1 सवाल लिखियो पियो हूंदो, उन जे आॾो मार्क्स हूंदियूं। सवाल नंबर 2 ऐं वरी उन सवाल जे पहिरें सवाल ऐं ॿिए सवाल जे विच में हिकिड़ो मखसूस स्पेस बि हूंदो लाइनिंग जो ॾिनल, त तव्हांखे जेको पंहिंजो जवाब आहे उहो इन में ई लिखणो आहे। लिखण खां अॻु इहो कैंडिडेट ज़हन में रखे त मुख़्तसिर लफ़्ज़नि जो चुनाव करे, बिल्कुलु, ताकि उन में उनजो जेको जवाब आहे उहो अची वञे। ईअं न थिए त उहो घणा लफ़्ज़ इस्तेमालु करे ऐं उनजो जेको मक़सदु आहे रहिजी वञे ऐं उहो स्पेस पूरो थिए। बिल्कुलु। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको टाइम आहे उन टाइम जो बि तमामु घणो ख़्यालु करणो आहे, त उन में टाइम कंज़्यूम बि थिए थो। तव्हांजो MCQs जेके आहिनि ऐं CRQs या ERQs उन्हनि लिखण जे लाइ पहिरीं तव्हांखे MCQs मिलंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा असांजो एक्सपीरियंस हुते रहियो त जेको पेपर असांखे मिलियो हुयो न, क्वेश्चन पेपर बि इहो ई हुयो ऐं असांजी आंसर बुक बि इहो ई हुयो, जंहिंमें क्वेश्चन ऑलरेडी मौजूदु हुया ऐं असां उन में आंसर्स पंहिंजा लिखियासीं। उन में जेके तव्हांजा सवाल जेके तव्हांखे CRQs ऐं ERQs में लिखणा हुया, उन जो 60% पेडागॉजिकल जेको आहे सो पेपर हूंदो। सॼो BEd ऐं जेका मास्टर ऑफ एजुकेशन आहे, एजुकेशन जा सवाल जेके पेडागॉजी जा उहे उन में शामिल हूंदा ऐं उन में तव्हांजो टीचिंग एक्सपीरियंस जा बि सवाल हूंदा। उन सां रिलेटेड बि तव्हां शयूं पुछियूं वेंदियूं। मुख़्तलिफ़ जेके असांजा फिलासफर्स रहिया या जेके असांजा थ्योरिस्ट रहिया, मतलब जंहिंजो एजुकेशन फील्ड में कंट्रीब्यूशन आहे लिटरेरी तौर ते ऐं उहे मशहूर मारूफ़ आहिनि, त अहिड़ियूं तालीमी शख्सियात ते बि माना सवाल वठी सघनि था। जीन पियाजेट ऐं जेको आहे सो विगोस्की, ली विगोस्की, इन जे डिफरेंस जेको इन जे ॿिनि जे विच में रहियो उहो ॿुधाइणो में इहो तव्हां सिर्फ़ 3 पॉइंट्स में असांखे ऐं स्पेस बि ओतिरो मिलंदो हुयो। हिकिड़ी पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट नंबर ॾिनल हुयो ऐं हर हिक जे आॾो तव्हां हुननि जो 3 पॉइंट सिर्फ़ु तव्हांखे लिखणा आहिनि, इन खां वधीक न आहे लिखणो। ऐं इन खां पोइ जॾहिं असां अचूं था पंहिंजे एक्सटेंडेड रिस्पॉन्स क्वेश्चन्स ते, जेके लार्ज जेको आहे सो जवाबनि वारा सवाल हुया, उन्हनि में तव्हांजो हिकु पेज बि मुकमिल हुयो ऐं इवन तव्हांजा 2 पेजिस जो बि सवाल हुयो। उन में तव्हांजो पंहिंजो लाइफ एक्सपीरियंस, तव्हां टीचिंग एक्सपीरियंस कीअं गेन कयो आहे, तव्हां ॿारनि खे मोटिवेट कीअं कयो आहे, तव्हां क्लासरूम में पंहिंजो एक्टिविटीज़ कीअं मुनक़िद कंदा आहियो, इहो सॼो तव्हां पंहिंजो लाइफ एक्सपीरियंस उन में शेयर करे सघो था। उन में तक़रीबन 50% उन में बि तव्हांखे मार्क्स खणणी आहे। अच्छा, हाणे मज़े जी ॻाल्हि ॿी तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं तव्हां उम्मीदवार तव्हांजो कोई बि हिकिड़े पोर्शन में 50% मार्क्स खणी थो अचे ऐं ॿिए पोर्शन में 50% मार्क्स नथो खणे त ओवरऑल पेपर में थिए, ठीकु आहे, यानी तव्हांखे ॿिन्ही पोर्शन में 50% मार्क्स खणणियूं। ठीकु आहे, MCQs में तव्हांखे 20 मार्क्स एनी हाउ खणणियूं ऐं होॾे 60 मां तव्हांखे 30 मार्कूं एनी हाउ खणणियूं। ठीकु आहे, जॾहिं तव्हांजो इहे ॿई मार्कूं ॻाल्हाइजो त इहे तव्हांजो 50% मार्क्स थींदियूं ओवरऑल पेपर जो ऐं इहो तव्हांजो पेपर पास। कैंडिडेट एजुकेशन आहे उनजी कहिड़ी एरियाज़ ते फोकस करे? उन्हनि जी तरफ़ां मख़सूस हिकिड़ो सिलेबस मुतारफ़ थियल आहे
जेको तव्हांखे कंटेंट लिस्ट मिलियल हूंदी तव्हां उन मुताबिक़ टेस्ट जी तयारी करे सघो था ऐं टेस्ट तव्हांजो उन्हनि सवालनि मां ई हूंदी जेके तव्हांजा उहे टॉपिक्स मिलियल आहिनि उन्हनि मां ई तव्हांजा सवाल पर सैंपल पेपर जेको सैंपल ॾिनल आहे पेपर जीअं तव्हांखे मिलियल हूंदो आहे उन में रहनुमाई थियल आहे इन एरियाज़ जे हवाले सां त एजुकेशन लिटरेचर में कहिड़ी कहिड़ी एरियाज़नि जे सवाल मुतवक़ आहिनि। तव्हांजे तजुर्बे मां फ़ाइदो वठणु चाहियूं था त हिकु टीचर कैंडिडेट आहे उहो एजुकेशन खे कीअं पढ़े हाणे तयारी जे सिलसिले में। एजुकेशन मिली चुको आहे उम्मीदवारनि खे त सेप्टेंबर महीने में तव्हांजी टेस्ट जेका आहे उहा मुतवक़ आहे डिपार्टमेंट उहा वठंदो त पोइ हाणे खां उम्मीदवार जेके आहिनि पहिरीं त जेको पुराणो जेको सिलेबस मौजूदु आहे असांजी वेबसाइट ते अगली टेस्ट वारो उन कंटेंट खे पढ़नि ऐं जेकॾहिं इन विच में एडवर्टाइज़मेंट अची थी वञे ऐं हू पंहिंजो नओं हिकिड़ो सिलेबस ॾियनि था वरी हिकिड़ो ॿियो त तव्हां वटि हीउ त एक्सपीरियंस हूंदो न ऑलरेडी ऐं तव्हां पंहिंजे बुक्स खे पढ़ी चुका आहियो अॻु में बि थारोली तव्हांखे एजुकेशन पेडागॉजी जी ख़बर आहे तव्हां ऑलरेडी हिकिड़े इदारे में कमु कयो था एज़ अ टीचर त तव्हांखे ॼाण हूंदी इन शइ जी तव्हांजी ट्रेनिंग्स थियल हूंदियूं। बाक़ी हाणे ऑनलाइन सोर्सिस बि आहिनि तव्हांजा यूट्यूब चैनल्स बि तव्हां वटि हाणे हलनि था खोड़ सारा सोशल मीडिया ते खोड़ सारा डॉक्यूमेंट्स पिया शेयर थियनि था इन ई सिलेबस जे मुताबिक़ तव्हां उन्हनि खे स्टडी कंदा रहो। तव्हां वटि किताब हुजणु ज़रूरी आहे कोई बि एजुकेशन पेडागॉजी जो जेको तव्हांजो थ्योरी माना डिटेल में लिखियल हुजे ऐं उहो बुक तव्हां रेफर कयो कोई उन बुक खे तव्हां स्टडी करायो बुक्स खे पंहिंजे मुताले में आणे ऐं उन पंहिंजे मुताले खे चेक करण जे लाइ वरी मुख़्तलिफ़ यूट्यूब चैनल्स ते ॾिसे त उहो टीचर शार्प कीअं पढ़ाए थो या जीअं मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे उहा केतिरी क्लियर आहे त उन में रहनुमाई थी वेंदी त हाणे उहो कैंडिडेट उहो टेस्ट में अपीयर थिए थो ऐं वेठो आहे एग्ज़ाम हॉल में हाणे उते कीअं उहो लिखे कॉपी ते उन सिलसिले में कुझु पंहिंजे तजुर्बात जे बिहाफ ते रहनुमाई हुजे उहा कयो। सर पहिरीं त कंफ्यूज़ न आहे थियणो तव्हांखे सुठो एक्सपीरियंस आहे तव्हां टीचर आहियो तव्हां लिखणु ॼाणो था तव्हांखे इन शयुनि जी बख़ूबी आइडिया हूंदा आहिनि ऐं ॿियो इहो त तव्हां जेको लिखो उहो टू द पॉइंट उहो तव्हांजे उन सवाल जे नोयत खां हटियल न हुजे ऐं ॿियो त तव्हां जेका शइ नॉलेज लिखो था उन में उहा तव्हांजे एजुकेशनिस्ट जेके आहिनि उन्हनि जे तजुर्बनि मां ई हुजे त बहितर आहे इहा अञा वधीक पावरफुल हूंदी ऐं तव्हांजी मार्क्स टेकिंग हूंदी उहा शइ तव्हांखे अॻिते हली पंहिंजे एक्सपीरियंस जा सवाल बि हूंदा ॿियो तव्हांजे उते सवाल जो जवाब जे लाइ स्पेस हिकिड़ो मुयसरु हूंदो उन स्पेस खां ॿाहिरि तव्हांखे न आहे तव्हांखे पूरो जो पूरो जेको कंटेंट आहे तव्हांखे नॉलेज त तमामु घणी आहे न पेडागॉजी वसी आहे नंढी पेडागॉजी कोन्हे का एजुकेशन सब्जेक्ट नंढो कोन्हे को उन में हिकु सवाल जे लिखण जे लाइ तव्हांखे 2 पेज बि हूंदा 3 पेज हूंदा पर हुते स्पेस जेको हूंदो जेको मुयसरु आहे तव्हांखे प्रोवाइड थियल आहे तव्हां उन स्पेस में सॼो जो सॼो समरी ठाहे करे उन में अंदरि समाए छॾियोसि। कैंडिडेट टेस्ट में पास थी थो वञे त उन खां पोइ छा प्रोसेस आहे उन सर हाणे जीअं मां तव्हांखे ॿुधाए चुकोसि त असां वटि 2 कैटेगरियूं हुयूं हिकिड़ी हुई प्री सर्विस कैटेगरी ॿी हुई इन सर्विस कैटेगरी हाणे जेके इन सर्विस कैटेगरी में असां अचूं पिया PST JST ECT टीचर्स असांखे पंहिंजी जेका कंसर्न ऑफिस हूंदी आहे जेके असां DO ऑफिस या डायरेक्टर ऑफिस चवंदा आहियूं पंहिंजी हर कंहिंखे ज़िले में ऐं डिवीजन में हूंदी आहे असां उते वञी पंहिंजा कागज़ जमा करायासीं छो त लिस्ट जारी थी त ही उम्मीदवार तव्हांजा उस्ताद आहिनि तव्हांजे डिपार्टमेंट में तव्हांजे ऑफिस जा मुलाज़िम आहिनि हिननि टेस्ट पास कई आहे लाइसेंस जी हिन जा डॉक्यूमेंट्स ACR समेत असां जेके बि उते घुर्बल प्रमोशन जे लाइ डॉक्यूमेंट्स हूंदा आहिनि उहे असां सबमिट कयासीं उन खां पोइ असांजी DPC थी ऐं असां नोटिफाई थी वियासीं त भई हिननि सीटुनि ते प्रोमोट थी विया ठीकु आहे। उन खां पोइ जेके तव्हांजा प्री सर्विस कैटेगरी में अचनि था के प्राइवेट स्कूल्स में कमु कनि था ऐं 16 ग्रेड जी पोस्ट आहे पोइ उन्हनि खे रेफर कयो वेंदो यानी उन्हनि खे इंटरव्यू प्रोसेस मां गुज़ारे वेंदो सिंध पब्लिक सर्विस कमीशन ज़रिए उते हुनजी एलिजिबिलिटी स्क्रूटनी टेस्ट थींदी ऐं उन खां पोइ उहे नोटिफाई थींदा उहे क्लियर थी वेंदा त पोइ उन्हनि खे अपॉइंटमेंट हासिल डायरेक्ट मिली यानी उहो प्रोसेस जेको आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जी सर उहो रिटन में हूंदो या ओरली हूंदो सर जेको प्रीवियस एक्सपीरियंस रहियो आहे जेका असांखे नॉलेज आहे या जेके असांजा दोस्त पास थी विया आहिनि उन्हनि जे लाइ इहो त डायरेक्ट इंटरव्यू जो प्रोसेस ठीकु पास थींदड़ कैंडिडेट खे कहिड़े उहिदे ऐं कहिड़े स्केल ते रखियो वेंदो सर एलिमेंट्री स्कूल टीचर जे नाले सां पोस्ट आहे जेका 16 स्केल जी पोस्ट आहे उन पोस्ट ते तइनात कयो अथव सर अब्दुल जब्बार समीर साहब महिरबानी।
थैंक यू।